नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक़्तां के जयपुर मां ख़बर ॾींदा हलूं त भारतीय मीडिया बॉलीवुड अदाकारा कतरीना कैफ ऐं विकी कौशल जी शादी जूं मुबैना लीक थियल तस्वीरूं पधरियूं कंदे दावा कई आहे त शादी जे बंधन में बदिजी विया आहिनि। टाइम्स ऑफ इंडिया इंस्टाग्राम ते कतरीना कैफ ऐं विकी कौशल जी शादी जूं लीक थियल तस्वीरूं शेयर कंदे दावा कई त ॿिन्ही 7 फेरा ॾेई छॾिया आहिनि। इन हवाले सां हिंदुस्तान टाइम्स बि पंहिंजी रिपोर्ट में ॿुधायो त विकी कौशल ऐं कतरीना कैफ जे 7 फेरनि जूं रस्मूं मंझंदि जो अदा कयूं वयूं। रिपोर्ट में ॿिन्ही जी लीक थियल तस्वीरूं शेयर कंदे दावा कई वई त ॿिन्ही हिंदू रस्मुनि तहत शादी कई, पर पाण कतरीना कैफ ऐं विकी कौशल इन हवाले सां का बि वज़ाहत जारी नाहे कई। इन खां सवाइ कतरीना कैफ ऐं विकी कौशल जी शादी जी तस्वीरुनि खे ॿियनि शोब्स, वेबसाइट्स ऐं अखबारुनि बि शाया कंदे संदन शादी जी तस्दीक कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।